वालेकुम दोस्तों, हिन हफ़्ते जी सभ खां बहितरीन कहाणी ज़ुरान हमदानी आहे। ज़ुरान हमदानी जेको न्यूयॉर्क जो मेयर थियण वारो आहे ऐं हीउ साउथ एशिया जो पहिरियों मुस्लमान मेयर हूंदो जेको न्यूयॉर्क जी तारीख़ में मेयर थींदो। हिन खे वॾियूं चैलेंजिस आहिनि। हिन विचोले तबिके जी जेका पीड़ा आहे उनखे तमामु गहराई सां सम्झियो आहे। हिन शुरूअ में ई उथंदे चयो आहे त आउं उन्हनि माण्हुनि जो मेयर थींदुसि जेके मिडिल क्लास जा माण्हू आहिनि ऐं जेके परेशानियुनि में रहनि था, ख़ासि तौर ते मईशी परेशानियुनि में रहनि था। त उन्हनि मईशत जे परेशानियुनि खे दूरि करण लाइ हुन हिकिड़ियूं तमामु घणियूं सुठियूं तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि ऐं हुन चयो आहे त जेकॾहिं आउं मेयर थींदुसि त आउं इन्हनि ते अमल कंदुसि। उहे ख़ासि तजवीज़ूं हीअ आहिनि त हुन चयो आहे त जेकॾहिं आउं मेयर थियुसि त आउं शहर में मुफ़्त बस सर्विस हलाईंदुसि ऐं गॾोगॾु फ्लैटनि जी जेका क़ीमत आहे यानी रेंट जी जेका क़ीमत आहे उहा आउं जेको आहे सब्सिडाइज़ कंदुसि। यानी तव्हांखे ख़बर आहे त हिननि शहरनि में जीअं लंडन आहे, पेरिस आहे, न्यूयॉर्क आहे, वाशिंगटन आहे, वॾा वॾा शहर जेके आहिनि उन्हनि में माण्हू अची रहंदा आहिनि ऐं जॾहिं माण्हू अची रहंदा आहिनि त हुननि खे रेंट जी वॾी तकलीफ़ थींदी आहे, छो जो हू जेको कमाईंदा आहिनि उहो मोस्टली मसवाड़ में ॾेई छॾींदा आहिनि, छो जो हिते जूं मसवाड़ूं तमामु घणियूं मथे चढ़ियल आहिनि। पर जेकॾहिं शहर जो मेयर मसवाड़ जी क़ीमत जी हिकु हद मुक़ररु करे छॾे त पोइ मिडिल क्लास जे माण्हूअ जे लाइ परेशानी कान थींदी। मसलन जेकॾहिं 2 कमरनि जो फ्लैट आहे ऐं उहो $1000 में मिले थो त $1000 हुन माण्हू जे लाइ अफोर्डेबल आहे। पर जेकॾहिं लैंडलॉर्ड खे का बि लिमिट कान्हे, यानी हू का बि क़ीमत मुक़ररु करे सघे थो त पोइ हू 1500 बि रखी सघे थो, हू 2000 बि रखी सघे थो। त जेके माण्हू रेंट वठंदा उहे 2000 खां घटि 2000 खां त भरे कोन था सघनि। जॾहिं हू भरे नथा सघनि त ज़ाहिर आहे त हुननि खे उहो फ्लैट जेको आहे वठिणो पवंदो ऐं हुननि जी सॼी जेका कमाई आहे, जेका माण्हू डेली वेजिस ते जेके मिडिल क्लास जा माण्हू कमाइनि था, उहा सॼी मसवाड़ में हली थी वञे। त जीअं असां हिते लंडन में रहूं था त हिते त इहा बि क़ीमत जेका विकिणण जी क़ीमत आहे उहा बि हुकूमत मुक़ररु कंदी आहे कि यानी हिकिड़ी लिमिट आहे, उहा उन लिमिट खां घटि क़ीमत में आउं घरु नथो विकिणी सघां, छो जो उन सां उन एरिया जूं जेके क़ीमतूं आहिनि उहे किरी पवंदियूं आहिनि। मसइलन मुंहिंजो घरु जेकॾहिं 5 लख पाउंड जो आहे त आउं उनखे 2-2.5 लखनि में नथो विकिणी सघां, छो जो इन सां जेके हिन नेबरहुड जा जेके बि घर आहिनि उन्हनि जी क़ीमत किरी पवंदी। त हुन चयो आहे त आउं रेंट जी क़ीमत जेको आहे उहा स्टैंडर्डाइज़ कंदुसि। ऐं ॿियो जेको हुन तजवीज़ ॾिनी आहे उहा इहा ॾिनी आहे त आउं जेको आहे सो मुफ़्त जा त न, पर जेके गवर्नमेंट जा ग्रोसरी स्टोर खोलींदुसि। यानी जेकॾहिं गवर्नमेंट जी ग्रोसरी स्टोर हूंदो त जेके यूटिलिटी जूं शयूं आहिनि उहे जेके आहिनि से सब्सिडाइज़ रेट ते मिलंदियूं ऐं ज़ाहिर आहे उन में सब्सिडाइज़ रेट हूंदो। त इहे 3-4 तजवीज़ूं हुन अहिड़ियूं सुठियूं ॾिनियूं आहिनि जो आउं सम्झां थो त उन सां जेके वॾा माण्हू आहिनि, जेके रोज़ बरोज़ अमीर थी रहिया आहिनि, जेके पंहिंजे बिज़नेस एक्टिविटीअ जे करे अमीर थी रहिया आहिनि, त हुननि जे अमीर थियण में जेको आहे सो हुननि खे रुकावट थींदी। ऐं हुन क्लियरली चयो आहे त आउं जेको आहे सो रिच जो मेयर न आहियां, आउं जेको आहे सो मिडिल क्लास जो मेयर आहियां। सो उन सिलसिले में हुन तमामु वॾियूं कैंपेन्स हलायूं आहिनि। हू रोडनि ते निकिरी वञे थो, हू मार्केटुनि में वञे थो, हू मुख़्तलिफ़ सेशन्स खे ख़िताबु करे थो, हू हर चैनल खे इंटरव्यू ॾिए थो ऐं ओपनली ॻाल्हाए थो ऐं जेको आहे सो माण्हुनि खां इंटरव्यू वठे थो, माण्हुनि खां पुछे थो त तव्हांजी छा रिक्वायरमेंट्स आहिनि, तव्हां छा था चाहियो, तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं शहर जो मेयर थिए त उहो छा करे सघे थो। त हुननि सभिनी ॾाढो ख़ुशीअ सां हुनजो इज़हार कयो आहे। ऐं ज़ुरान हमदानी हिन वक़्तु न सिर्फ़ु न्यूयॉर्क जो पर अमेरिका जो पर सॼी दुनिया जो मशहूरु तरीन पॉलिटिकल एक्टिविस्ट थी वियो आहे। त ज़ुरान हमदानी हिकिड़ो नौजवान 33 सालनि जो छोकिरो आहे। उन जी माउ तमामु वॾी डायरेक्टर आहे मीरा नायर, जंहिं 25-30 इंडियन फिल्मूं ठाहियूं आहिनि ऐं जेका तमामु घणी मक़बूल प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर आहे। ऐं उन्हनि जूं फिल्मूं एतिरियूं मशहूरु आहिनि जेके
जेके जेके आहिनि से नालो पैदा करे चुकियूं आहिनि, ख़ासि तौर ते इंडियन ऐं उर्दू स्पीकिंग ऐं हिंदी स्पीकिंग कम्यूनिटी में हुननि जा फिल्म जा कई नाला आहिनि, जीअं जामा स्ट्रीट, मस्जिद जनरल ऐं चिल्ड्रन ऑफ द डिज़ायर्ड सेक्स, ऐं नसीरुद्दीन शाह जी फिल्म मॉनसून वेडिंग, उहा बि हुनजी हिकिड़ी मशहूरु फिल्म आहे। ऐं ताज़ो हुनजी हिकिड़ी सीरीज़ नेटफ्लिक्स ते आई आहे, द सूटेबल बॉय, जेको विक्रम सेठ जो नाविल हो ऐं तमामु ई मशहूरु तरीन नाविल हो। उन नाविल ते हुन जेका सीरीज़ ठाही आहे उहा नेटफ्लिक्स ते मौजूदु आहे। त उनजे फिल्मुनि ते ऐं उनजे आर्ट ते, उनजी ज़िंदगीअ ते त अलॻि सां माण्हू तफ़सील सां ॻाल्हाए सघे थो, मगर उनजी हर फिल्म हिकिड़ी क्रिएटिविटी खणी साम्हूं आई आहे। उनजे करे हूअ हिकु मशहूरु तरीन शख़्सियत आहे ऐं उनजे करे बि ज़ुरान ममदानी खे थोरी बैकअप मिली आहे, थोरो पुशअप मिलियो आहे। ज़ुरान ममदानी जो पीउ महमूद ममदानी आहे, उहो हिकिड़ो राइटर आहे ऐं उहो युगंडा जो शहरी आहे। ज़ुरान ममदानी जा माउ पीउ युगंडा जा आहिनि, यानी हुनजी जेका माउ आहे उहा इंडियन आहे ऐं पीउ युगंडा जो मुस्लमान आहे। ऐं हुननि ॿिन्ही जेको आहे पंहिंजे ॿार समेत अमेरिका में माइग्रेट कयो ऐं हुन पंहिंजी तइलीम, महमूद ममदानी पंहिंजी तइलीम अमेरिका जी हिकु यूनिवर्सिटी में अची वरिती। ऐं उहो बि हिकिड़ो नॉवलिस्ट आहे। उनजो हिकिड़ो बहितरीनु नावल आहे जेको तमामु घणो मशहूरु आहे, उनजो नालो आहे गुड मुस्लिम बैड मुस्लिम, ऐं उनजे करे बि हुनखे वॾी शोहरत मिली आहे। सो इन्हनि ॿिन्ही माउ पीउ जे आर्टिस्टिक कैरियर मां निकिरी आयल ज़ुरान ममदानी हिन वक़्तु दुनिया जो तमामु घणो टारगेटेड मशहूरु तरीन पॉलिटिशियन ॾिसण में अचे थो। ही जेको थियो आहे मेयर थियण वारो आहे, पॉसिबिलिटी आहे, छो जो जेका अनऑफिशियल चूंड थी आहे न्यूयॉर्क जी, उन में हू मेयर चूंडिजी वियो आहे ऐं हू जेको आहे सो डेमोक्रेट्स जो मेयर थींदो, यानी डेमोक्रेट्स जी जेका पार्टी आहे अमेरिका जी, उन हुनखे नॉमिनेट कयो आहे। ऐं सदर ट्रंप जेको रिपब्लिकन जो सदर आहे, उहो जेको आहे सो हिनखे टारगेट पियो करे ऐं उन जे ख़िलाफ़ु हुन केतिरा ई बयान ॾिना आहिनि। रिसेंटली हुन बयानु ॾिनो आहे त हू असांखे हिन मुल्क में कम्यूनिस्ट न घुरिजनि, छो जो ज़ुरान ममदानी चए थो त आउं डेमोक्रेटिक सोशलिस्ट आहियां। त हुन चयो आहे त असांखे जेके आहिनि से इहे कम्यूनिस्ट न घुरिजनि, ऐं हुन इहो बि चयो आहे त ही इलीगल इमिग्रेंट आहे, हिनखे डिपोर्ट कयो वेंदो ऐं हिनखे असां जल्दी गिरफ़्तार कंदासीं। अहिड़े क़िस्म जा बयान ट्रंप पंहिंजे मुखालफ़नि जे लाइ ॾींदो रहंदो आहे ऐं उहो हिकिड़ी क़िस्म जूं धमकियूं जेके आहिनि सो उन्हनि मुख़्तलिफ़ लीडर्स खे, हुन रिसेंट प्रेसिडेंट थियण खां पोइ केतिरनि खे हुन ॾिनियूं आहिनि। पर हाणे हुनखे जर्नलिस्ट बि मज़ाक़ था वठनि त भई हीअ त जेको आहे सो अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे जेके क़ानूनी तौर ते पॉसिबल ई कोन्हनि। मसइला हुनखे इहो पावर कोन्हे त हू कंहिं माण्हूअ खे बग़ैर कंहिं प्रोसीजरल प्रोसिक्यूशन जे हुनखे डिपोर्ट करे छॾे या हुनखे जेको आहे सो डीनेचरलाइज़ करे छॾे, त हू त नथो करे सघे। उन जे लाइ इहो ज़रूरी आहे त हुन को क्राइम कयो हुजे, हुन का अहिड़ी इलीगल जेका आहे सा एक्शन कयो हुजे, या हुनजी जेका प्रोसीजर थियो आहे जेको सिटीज़नशिप जो, अमेरिकन सिटीज़नशिप जो, उन जे दौरान हुन का अहिड़ा के अमल कया हुजनि जेके इलीगल हुजनि। त कहिड़ो अहिड़ो क़िस्म जो को बि अमल कोन थियो आहे। उल्टो ई इन जे चवण जे करे ज़ुरान ममदानी जी जेका कैंपेन आहे उहा अञा बि मथे चढ़ी वई आहे। ऐं ॿियो जेको मसइलो आहे सो हीअ आहे त जीअं हिते यूके में बि जेको लेबर पार्टी जो लीडर हो जेरमी कॉर्बिन, उहो लेबर पार्टी जो जेको आहे सो चेयरमैन थियो ऐं हाणे प्राइम मिनिस्टर थियण वारो हो। मगर हुन जूं जेके हमदर्दियूं हुयूं से फ़लस्तीन जे अवाम सां हुयूं। हिते वेस्टर्न कंट्रीज़ में वॾो जेको बि लीडर उभरंदो आहे, पहिरीं उन जो ॾिसंदा आहिनि त हिन जो जेको लाड़ो आहे उहो फ़लस्तीन ऐं इसराइल जो जेको इशू आहे उन में हुन जो लाड़ो कहिड़ी तरफ़ आहे। जेकॾहिं उन जो लाड़ो फ़लस्तीन जे मज़लूम अवाम जे तरफ़ हूंदो आहे त पोइ हुनजी पब्लिक में जेका शोहरत आहे उहा वधी वेंदी आहे। ऐं जॾहिं हुनजी पब्लिक में शोहरत वधंदी आहे त जेका इसराइल जी लॉबी आहे उहा हुनखे किराइण जी कोशिशि कंदी आहे, हुनखे क़ानूनी तौर ते किथे न किथे फासाइण जी कोशिशि कंदी आहे त जीअं हू जेको आहे सो पॉलिटिक्स छॾे वञे। ऐं इहे हिरफ़तूं इसराइली जिते किथे कंदा रहंदा आहिनि,
जेरमी कोर्बिन खे बि पार्टी जे लीडरशिप तां हटायूं ऐं उन ते वॾो इल्ज़ाम जेको हो उहो एंटीसेमिटिज़म जो हो। अहिड़ी तरह सां ज़ुरान ममदानीअ ते बि एंटीसेमिटिज़म जो इल्ज़ाम जेको आहे सो इसराइली लाबीअ हणणु शुरू कयो आहे, जॾहिं त ज़ुरान ममदानीअ बिल्कुलु ओपनली चयो आहे त हीउ शहर जेको आहे सो हिंदू मुस्लिम ईसाई यहूदी एथीस्ट जेके बि हिन में रहनि था उन्हनि सभिनी जे लाइ इक्वल, उन्हनि सभिनी खे इक्वल राइट्स ॾिना वेंदा ऐं आउं उन्हनि सभिनी जो मेयर थींदुसि। हुनजो जेको पासो आहे सो यकीनन फ़लस्तीन जो जेको इशू आहे उन ते हुनजो जेको पॉइंट ऑफ व्यू आहे उहो एंटी नेतन्याहू आहे। उहो त पंहिंजी जॻह ते हू हक़ीक़त जी ॻाल्हि करे थो ऐं अहिड़ी हक़ीक़त जी ॻाल्हि केतिरा ई लीडर कनि था। ऐं आहिस्ते आहिस्ते जेको इसराइल जा जेके ज़ुल्म आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ दुनिया जूं केतिरियूं ई क़ौमूं हाणे आवाज़ उथारे रहियूं आहिनि ऐं जेके दुनिया जो अवाम आहे उहो हाणे वेस्टर्न कंट्रीज़ जे हुकुमराननि खे मजबूर पियो करे त तव्हां जेको आहे सो इसराइल जी सपोर्ट करणु छॾियो। ऐं इहा ई ॻाल्हि ज़ुरान ममदानी बि करे थो त भई जेको ट्रंप आहे उन त हिन मुल्क जे विचोले तबिके जे माण्हुनि जे लाइ आज़ादु करे छॾियो आहे ऐं उहो रुगो बिज़नेसमैन ऐं वॾनि माण्हुनि जो जेको आहे सो सदर आहे। सो इहा हिकिड़ी वॾी जेको आहे सो तब्दीली थियण वारी आहे। ऐं ज़ुरान ममदानी 2018 में अमेरिका में शिफ्ट थियो ऐं 2018 में हुनखे सिटीज़नशिप मिली आहे जंहिंखे 7 साल थी विया आहिनि ऐं 7 साल खां पोइ हुनजी सिटीज़नशिप का चैलेंज नथी करे सघिजे। त तव्हां ॾिसो त ज़ुरान ममदानी जी जेका मेयरशिप आहे उन जी इलेक्शन में छा थो थिए, छो जो थी सघे थो मतां ॿी का हिरफ़त करे हुन जे वोट खे किरायो वञे। हालांकि हुनजो वोट हिन वक़्तु तमामु घणो ओज ते चढ़ी चुको आहे ऐं 75% खां वधीक हुनखे वोट मिलण जो इम्कानु आहे।